मौसमियाती तब्दीली सॼी दुनिया खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। साइंसदाननि अॻु ॿुधायो त सॼी दुनिया में गर्मी वधी वई आहे, जंहिं सबबि धरती जे ॻोले ते केतिरियूं ई तब्दीलियूं आयूं आहिनि। हाणे अव्हांखे ॿुधायूं त आलमी सतह ते गरम रातियुनि में माण्हुनि जे फोत थियण वारा वाक़िया 60% वधी विया आहिनि। धरती जे हवाले सां जाखोड़ींदड़ मोहक़िक़नि जी तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त हाणे निंड वारो अमल बि मुतासिर थी रहियो आहे ऐं इंसान वबाई मर्ज़नि लाइ सवलो हदफ़ बणिजी वियो आहे। अहिड़ो मुतालियो यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया जे प्रोफेसर ऐं मोहक़िक़ जी निगरानी में कयो वियो आहे। मुताले में ॼाणायो वियो आहे त माण्हुनि में थ्रोमो रेगुलेशन ऐं गर्मी पद में वाध निंड में ख़लल पैदा करे थी। तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त बुनियादी मुदाफ़ियती निज़ाम ज़रिए निंड जिस्म खे उन्हनि सभिनी ज़ख़्मनि या इन्फेक्शन्स लाइ तयारु करे थी जेके अॻिते अची सघनि था। निंड में ख़लल अहिड़ियुनि अलामतुनि में वाध ऐं मुदाफ़ियती निज़ाम जे तवाज़ुन खे बिगाड़े छॾे थो। अहिड़ी रीति निंड में ख़लल सबबि माण्हू इन्फेक्शन्स वारियुनि बीमारियुनि में जकड़जी वञे थो। गर्मी पद वधण जा असर उन्हनि खे घणो मुतासिर कनि था जेके एसी खां सवाइ रहनि था ऐं गर्मी जे असरनि जो वधीक शिकार हूंदा आहिनि। इन ॾिस में 7,65,000 माण्हुनि ते कयल सर्वे में पतो लॻायो वियो आहे त ग़रीब ऐं विचोले दर्जे वारा माण्हू इन जो सभ खां वधीक शिकार थी रहिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk